बाबा ठा थी वियो? न मां, असां पाण में निबरी न सघियासीं। जॾहिं तव्हां चाहियो आहे न त ठा ज़रूर थियां बाबा। अम्मा, मां तुंहिंजे करे पाण खे एतिरो किरायो आहे जो मां तोखे पंहिंजो अंदाज़ो ॿुधाए बि नथो सघां, पर एतिरो बि मजबूर माण्हू न थी जो मुंहिंजी इज़त जे मथां माण्हू थुकूं आहिनि। इन मां लॻे थो त इहो ठा कॾहिं बि कोन थींदो बाबा। सुठो हिन में त हाणे वीर खे तो बि विसारे छॾ। बाबा मूंखे इहो ॿुधाए त तव्हां जे विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? फैसले में मुंहिंजी अमड़ मीर ॾोही थियो ऐं ॾोह में ॾोह ॾंड साबित थियुसि। ॾोह ॾंड ॾियण खां इनकार करे छॾी। बाबा मीर जे मथां जेको बि ॾोह ॾंड पियो आहे न उहो मां ॾियण लाइ तयारु आहियां। अम्मा, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु मां चवां थो त मीर खे विसारे छॾ। अॼु ॾींहं खां पोइ तूं पंहिंजी ज़ुबान ते मीर जो नालो न वठ। मीर जो नालो वठी ऐं उनखे न विसारी त मूंखे मजबूरन तुंहिंजे मथां सख़्ती करणी पवंदी। बाबा तव्हां जेको अॼु मूंखे झलियो, आईंदा मुंहिंजी ज़ुबान ते मीर जो नालो न ईंदो, पर मां तव्हांजी इज़त जे करे हिते रही पई आहियां, न त कॾो कनि खां मां मीर जे घर वापसि हली वञा। तूं जे मुंहिंजी इजाज़त खां सवा मीर ॾे वई न त पोइ मां तोखे मीर खे उफट मारे छॾींदुसि। ईअं न करे सघियुसि पंहिंजो पाण खे बंदूक हणी मारे छॾींदुसि, पर मां तुंहिंजे ऐं मीर जे फ़ैसिले खे कॾहिं क़बूल न कंदुसि। कन खोले ॿुधी छॾ। दर्द मिला अपनों से मिला, ताकेरों से शिकायत कौन करे, जो जख्म दिया फो। ये सारे बोले ओया बावले बाजू कुदा यो बुधाड़े कमीना वोट वारनि जी असांजे खिलाफ़ कहिड़ा कन भरी दो थी ॿुधा। कि मां कमीना है त घट कमीना ता बनायो। अरे बस एक मां न पर पूरे अध गोठ खे ख़बर आहे। उन्हनि ॾिठो आहे त मूसा जे ऐं राणीअ जे विच में को चक्कर हली रहियो आहे। अरे नचोमड़ी कमीना हकीकत छा मूंखे मारदा तव्हांजी इज़त ढकजी थी मिटी जी दे। मां हिकु न आहियां, पूरे गोठ ॾिठो आहे कंहिंजा वात बंदि कंदे। तव्हां जॾहिं घर खां ॿाहिरि वेंदा आहियो न तूं ऐं पाउ हल। हकीकत इहा आहे त मूसा पर पुट में राणी सां मिलंदो आहे, छो मिलंदो आहे गैर बंदि गैर औरत सां। अरे नचोमड़ी बात त कर नचोमड़ी मां पाण खे मारिया थो। हकीकत इहा ई आहे। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि इहा कूड़ी निकिती न तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। वञ वक़्त वञी घर मां जांच कर। अगरि जे इहा ॻाल्हि कूड़ी निकिती आहे न सरियाम मूंखे जे बंदूक हणण जाइ ते मुंहिंजो खून माफ़ अथई। कोन बश्क कंदो साईं कुलण, कोन बश्क कंदो साईं। इहो यादि रख, जेकॾहिं इहो कूड़ निकितो न त तुंहिंजी कबर हिते खोटींदुसि। मोचड़ा लॻा पर मला खड़ो हाणे मचंदो बंबोर खे पाए ॾिबी पाए। हा गुलण जी चाल सफ़ा बेमिसाल। मेरा खान मीर जे फ़ैसिले जो छा थियो? का ख़बर पई या न? बख़्शल ख़बर त अञा न पई आहे, पर मूंखे लॻे थो त इहो फ़ैसिलो निबरंदो ई कोन। दरिया खान एॾे यकीन सां तव्हां कीअं था चओ त इहो फ़ैसिलो निबरंदो कोन? सोडल इहो कमीणो वक़्तु कॾहिं बि न चाहींदो त मीर बहाल ऐं मूसा पाण में गॾु थी वञनि। इहो नवाब खान जो बचल आहे, उन जो ख़ासि चमचो आहे। जेकर इहा तव्हांखे ख़बर आहे त छा बहाल खे इहा ख़बर न हूंदी? बहाल जो वक़्त मथां अंधो एतमाद आहे, उन जे अखियूं खुलण में अञा वक़्तु लॻंदो। तेरा खान जेसीं ताईं बहावल जूं अखियूं खुलंदियूं न तेसीं ताईं इहो वक़्तु बहावल खे घुमाए रखंदो। वक़्तु बि इहो थो चाहे त बहाल खे पूरो करे उन जी छोरीअ सां शादी कयां ऐं पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे मथां वेही रहां। दरिया खान पहिरियां बहाल ऐं मूंसां ॿई हिकु हुया। इन कमीणे वक़्त जे अचण सां
ये ॿई धार थी विया आहिनि। सोढल बहाल जो जेको बि हमदर्द हूंदो न, वक़्तु हुन जा कन भरे उन जो मुखालिफ़ करे छॾींदो, बहाल खे अकेलो करे छॾींदो। थोरो सोचो, बहाल ऐं मीर पाण में ठाह कनि हा त बहाल ऐं मीर ऐं मूंसां पाण में गॾिजी वञनि हा। इन संग सां असां बि गॾु हुजूं हा, पोइ बहाल जी ताक़त इन नवाब खां बि ॿीणी थी वञे हा। हिरा खान पर ईअं थींदो कोन। हा बख़्शल, नवाब खान ईअं करणु कोन ॾींदो ऐं असां सभिनी खे वेड़ाए पाण अलॻि थी वेंदो। इन मक़सद में हो शातिर माण्हू वॾो कामयाब थी वियो आहे। हिरा खान, नवाब खान जी चालुनि खे केर बि सम्झी नथो सघे। नवाब खान जे चालुनि खे असां सम्झी चुका आहियूं ऐं तमामु जल्द उन जूं चालूं उन जे ई तरफ़ मोटाईंदासीं। ना मुसाना, इन्हें कमीने वक्त जे हूंदे न चाचा बहावल सां ठा थी नथो सघे। आख़िर ॻाल्हियूं ख़तम किथे थियूं? मूंखां संग चटी था घुरनि। हींअर जेकॾहिं ॾिठो वञे न, तो जेके चाचा बहावल सां बेवाजिबियूं कयूं आहिनि त संग चटी हू लहणनि था। कसम सां मूंसां, मां तोखे पहिरियां बि चई चुको आहियां, जेकॾहिं चाचा बहावल जो पुटु जहिड़ो हुजे हा न त मां संग चटी भरे ॾियण जे लाइ तयारु हुयसि। तूं ई ॿुधाए मूंसां, जेकॾहिं मूं संग चटी में ॾिनो त पोइ चाचा बहावल इहो संग कंहिंजे लाइ घुरंदो? वक़्त लाइ। पोइ इन कमीने खे संग ॾियां? इन खां भलो न आहे त वधियो वठी इन वक़्त खे पूरो करे छॾियां। मीर, जेकॾहिं तो इन वक़्त खे मारियो त इहो चाचा बहावल तोखे मारण खां कॾहिं बि कोन मुड़ंदो। ख़ैर आहे मूंसां, जेकॾहिं चाचा बहावल मूंखे बलहांदे में मारियो न त बि ख़ैर आहे। तूं छॾ हिन ॻाल्हि खे, मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी भेण जो मसइलो किथे पहुतो? इहो कमीणो वक़्त कसम खणण जे लाइ तयारु आहे त ना ही हुन अदी खे अगवा कयो आहे, ना ही अदी हुन वटि क़ैद आहे। हू सिधो सऊं इल्ज़ाम नवाब खान जे मथां थो हणे। ऐं वरी नवाब खान जो सिधो इल्ज़ाम वक़्त जे मथां आहे। हाणे कीअं ख़बर पवे त सोणी आहे कंहिं वटि? मूंसां राति तूं नवाब खान सां वञी ॻाल्हाए, तूं जेके बि शर्त रखेनि सभु क़बूल कर, बसि उन एवज़ हू अदी खे आज़ादु करे। इन ये नवाब खान साहब मां ॻाल्हाईंदुसि, पर हिन महिल हलूं था यार दुरूअ। उन खां पोइ मां नवाब ॾे निकिरी वेंदुसि। ठीकु आहे मूंसां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।